हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो, या अल्लाह एड़ो को तरीक़ो दस जैसा मां तोखे सफ़ा वेझो थी वञा। अल्लाह साईं पुछा कई, ऐ मूसा तो इहो पुछण तो चाहीं जियां तू मुझे वेझो थी वञी, या इहो पुछण तो चाहीं जैसा मां रब पाण तोखे वेझो थी वञा। राजा चौन सुभान अल्लाह। आशिक सादिक रसूल मुकर्रम साहिब तौरात हजरत कलीमुल्लाह मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो, या अल्लाह बस पो उहो ई तरीक़ो दस जैसा तू पाण मुखे वेझो थी वञी। अल्लाह से फरमायो, ऐ मूसा एक एड़ो तरीक़ो आ जैसा मां तोखे एतिरो वेझो थी वेंदुसि जियां नज़र अखियुनि खे वेझो आ, ॿुधण कननि खे वेझो आ, धड़कन दिल खे वेझो आ, रूह जिस्म खे वेझो आ। उन खां बि वधीक मां तोखे तॾहिं वेझो थींदुसि जॾहिं तूं मुंहिंजे आख़िरी ज़मां पैगंबर मुहम्मद ते दुरूद घणा पढ़ंदे। पोइ छा ख्याल आहे, असां अल्लाह खे वेझा थियूं या न? सब गजी बुलंद आवाज से पूरी मोहब्बत से बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तकज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइश सय्यात व तरफउना बिहा इंदक आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। इल्तियारी है सबा यौमल इला अर्ज़िल हरम बल्लिग सलामी रौज़तन फ़ीहल नबियुल मुहतरम। इल्तियारी है सबा यौमल इला अर्ज़िल हरम बल्लिग सलामी रौज़तन फ़ीहल नबियुल मुहतरम। मन वजहुहु शम्सुज़ ज़ुहा मन ख़द्दुहु बद्रुद दुजा मन ज़ातुहु नूरुल हुदा मन कफ़्फ़ुहु बहरुल हिमम। सामईन जी वकार काबिल सद एहतराम बिरादरान इस्लाम इज्जत मआब मुसलमान भाइरो बुजुर्गो ऐं दोस्तो, 27 मुहर्रमुल हराम 1443 हिजरी तव्हांजे हिन दारा वाहण ज़िला सखर जे हिन कस्बे में दावतो तबलीग जी निस्बत सां कुरान करीम जी अज़ीम महफ़िल में हिन दीनी इज्तिमा में तव्हां असां शरीक आहियूं। बिरादर मुकर्रम साईं सैयद इख्तियार हुसैन शाह साहिब दामत बरकातुहुम ऐं दीगर जमायत जी मेहनत जदोजहद सां ही प्रोग्राम इनेकाद थियो ऐं उन्हनि जे दावतो इसरार ते लब्बैक चई ज़िले मटियारी खैबर खां दूर दराज जो सफ़र करे तव्हांजी खिदमत में हाज़री जी सआदत नसीब थी रही आ। बारगाहे रब्बुल उला जी एज़दिए दरतां फ़कीराना आजिज़ाना इल्तिजा ऐं दुआए
शल रब्बे करीम तव्हाई असांजी हिन हाज़िरी के पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। सुबह खां वठी शाम ताईं इन शदीद गर्मी में तमाम उलमाए किराम मुख्तलिफ उलमाए किराम जी जुबानी बयानात समात फरमाए रहा है। सिंध जी धरती जा अजीम नाथ ख़्वान हाजी साहिब इमदादुल्लाह फुलपोटो साहिब भी तमाही असांजे रूहन के ताज़ो कयो ऐं इख्तितामी बयान मौलाना तारिक साहिब भी पहुंची चुका आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जो बि तफ़सीली बयान थींदो। चंद गुज़ारिशात मुहर्रमुल हराम जो महीनो जॾहिं ईंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि त मुहर्रम जा या ज़ुल्हज जे आख़िरी अयाम ही शहीदन जा ॾींहं आहिनि। लेकिन इस्लाम में इस्लाम जी तारीख में एतरा इस्लाम ते कुर्बानी ॾियण वारा शहीदन जेकॾहिं शहीदन जे तइदाद खे गॾु करे हिक हिक ॾींहं ते हज़ार हज़ार विरहाया वञनि त साल जा ॾींहं ख़त्म थी वेंदा। जिन जो रत इस्लाम ते कुर्बान थियो उन्हनि शहीदन जो तइदाद ख़त्म कोन थींदो। लेकिन इन ॾींहंनि खे शहीदन जो ॾींहुं इन करे चयो वेंदो आहे जो इन्हनि ॾींहंनि में उहे अज़ीम हस्तियों शहादत नौश करे वयूं जिन जो दर्जो उम्मत में सब खां अफजल आहे। ज़ुल्हज जी 18 तारीख दामादे पैगंबर खलीफे सालिस सखावत जे बादशाह हजरत ज़िन्नुरैन ज़ुल्हिजरतैन ज़ुल्बैयतैन ज़ुल्बिशारतैन हाफिजुल कुरान नाशिरुल कुरान जामिउल कुरान खादिमुल कुरान हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान गनी रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत थी आहे। अव्वल रोज मुहर्रम जी पहिरीं तारीख फातिह केसरो किसरा सुसरे पैगंबर खलीफे सानी जुंदुल्लाह जरनेल आजम फारूक आजम हजरत सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत थी आहे। मुहर्रम जी 10 तारीख ते नवासे रसूल इब्ने बतूल इब्ने अली जंहिंजो भाउ हसन मुश्तबा जंहिंजी अम्मा फातिमतु ज़हरा जंहिंजो पीउ अलीयुल मुर्तज़ा जंहिंजो नानू मोहम्मद मुस्तफ़ा खुद मशहूरा हुसैन शहीद करबला जंहिंजी 10 मुहर्रमुल हराम ते शहादत बच्चन समेत करबला जी धरती ते मज़लूमाना थी आहे। कहिड़े शहीद जो तज़किरो कजे? शहादत उहा शइ आहे जंहिंजे लाइ नबी दुआऊं घुरी घुरी सिकी विया। शहादत उहा अज़ीम शइ आहे जंहिंजे लाइ नबी सिकंदा हुआ रसूल दुआऊं घुरंदा हुआ ऐं ये दुआऊं घुरंदे घुरंदे दुनिया में विया त या अल्लाह असांखे शहादत जो रुतबो अता कजां। खुद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इया बार बार दुआ घुरंदा हुआ लवदितु अन उक़तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहिया सुम्मा उक़तल सुम्मा उहिया सुम्मा उक़तल सुम्मा उहिया सुम्मा उक़तल। या अल्लाह मुखे शहीद कजां वरी जिंदा कजां शहीद कजां वरी जिंदा कजां शहीद कजां वरी जिंदा कजां। छो जो शहादत महल शहीद के पंहिंजे रब जो दीदार थींदो आहे। शहीद के शहादत महल उहा लज़्ज़त मिलंदी आहे जेका जन्नतन के जन्नत जे माड़न मां बि कान्हे मिलंदी। उहा हस्ती उहा शइ उहो कमाल जे हजरत हुसैन के मिलियो त हजरत हुसैन घटि कोन थियो कायनात में आला थी वियो।
वडन दर्जन जे माण्हुनि खे शहादत मिलंदी आहे, जहिड़े दर्जे जा माण्हू हा उन्हनि खे उन दर्जे जी सजदे में शहादत मिली। मोहतरम दोस्तों, मुहर्रम में हजरत हुसैन जी शहादत आ, तो मुहर्रम में हजरत उमर जी शहादत आ। शहादत जो वडो बयान आ, अहल बैत असांजी दिल जी धड़कनन, अहल बैत असांजो ईमानन, अहल बैत असांजो रूहन, अहल बैत असांजी जानन, अहल बैत असांजे अखियुनि जो नूरन, दिल जो सुरूरन, मथे जो ताजन। पर अहले सुन्नत वल जमात उलमाए देवबंद जो अकीदो मञण में हिया अहल बैत जे लॻल जुतीअ जी दज़ जो भी एहतराम करणो आ, सहाबे किराम जे पटके जो भी एहतराम करणो आ। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिकिड़ो माण्हू अधु दीन खे मञे, अधु खे न मञे, 15 सिपारा क़ुरान जा मञे, 15 सिपारनि खे न मञे, कलमे जो पहिरियों हिस्सो ला इलाहा इल्लल्लाह मञे, मुहम्मद रसूलुल्लाह न मञे, त इहो मञण थियो। इहो कहिड़ो मञण आहे जेको अहल बैत खे मञे वरी सहाबनि खे न मञे? इहो कहिड़ो मञण? अल्हम्दुलिल्लाह असांजो खुटल अकीदो कोन्हे, असांजे अकीदे में अहल बैत जो भी शान आ, सहाबिन जो भी शान आ, औलिया जो भी शान आ, नबीयन जो भी शान आ, कुरान जो भी शान आ, सुन्नत रसूल जो भी शान आ। असां वट किथे भी खुटल दीन नजर न ईंदो, मुकम्मल जो मुकम्मल दीन उलमाए देवबंद खे खुदा नसीब कयो आ। किथे खुटल कोन्हे। अहल बैत के मञो वरी साहबी असां वटि खुटल हुजनि त साहबिन खे कोन मञीदासीं, इते खुटल आहियूं न, इते बि मञीदा आहियूं। अरे वलीयन के कोन्हनि, असां वलीयन खे बि मञीदा आहियूं, रुगो मञण न, वली हूंदा ई असांजी जमायत जा। पोइ खणी बिदअती हुन जे कब्रुनि ते कुछ तामीरात करे कमाइण जो दुकान खोलींदा आहिनि, उहा जुदा ॻाल्हि आहे। वली हूंदा ई असांजी जमायत मां। तवजो कजो। कुतुबुल अख्ताब हजरत साईं मोहम्मद हसन अब्बासी रहमतुल्लाह अलैह, हजरत लाहौरी रहमतुल्लाह अलैह जा खलीफा, चूंकि उन दौर में असांजी बैयत हुई, जिक्र वठंदासीं हजरत खां। हजरत जी कंहिं दावत कई सिंझोरे जे पासे, वॾेरे बार बार चयो साईं मुंहिंजी दावत खाई वञो, दावत खाई वञो। त हजरत फ़कीरी वारी जिंदगी हुई, फ़क़्र फाका हो, घर में कुछ कोन हूंदो, बस मदरसो मस्जिद हूंदी हुई। हिकिड़े माण्हू असां कई दावत, साईं मुंहिंजी दावत ते अचो, मानी खाइजो, मानी खाइजो, मानी खाइजो। हज़रत पाण ॻाल्हि कई। हज़रत साईं फरमायो त उन नालो ॿुधाई, सिंझोरे जे पासे फलाणो माण्हू हो, उन मुंहिंजी दावत कई। चई मूंखे गाॾी ते खणण आयो, ॾिनो मां स्टेम फलाणे ॾींहुं, गाॾी ते खणण आयो, खणी दावत बावत खाराए, पोइ वरी चई हाणे साईं भला तव्हां पाण ई वञो। चई मां जो गीदे में खीसे में हथ आहियां त रुपयो बि कोन हो, हाणे हितां किरायो बि कोन हो, कीअं वञा ॻोठ? मां चयो भला तुम्हारी गाॾी, त हुन बहानो कयो। चई मुंहिंजी गाॾी ख़राब आहे, तव्हां कंहिंजे, मां ॻोल्हियां थो को, भला तव्हांखे मोकिलियां कंहिं ॿिए सां। बेईमानी कई। हज़रत जो ठीकु आहे, मां वञा थो। हज़रत निकितो पंध, गाॾी स्टार्ट हू करे त स्टार्ट थिए ई न। जंहिंमें स्टार्ट थी त गाॾीअ मां बाहि लॻी, सॼी गाॾी सड़ी वियसि। इहा हुई हिकिड़ी मामूली करामत, बाक़ी वॾियूं करामतूं ॿियूं आहिनि। असां वेठा हुआसीं त हज़रत कंहिं माण्हू हिकिड़ो आयो, अच्छी ॾाढ़ी हुई, अच्छो पटको हो, वॾो बुज़ुर्ग हो, अची वेठो त हज़रत हुन सां गुफ़्तगू कई। हज़रत खे चवण लॻो साईं घणेई ज़िक्र कया अथमि, क़ल्बी, नफ़्सी, रूही, सिरी, ख़फ़ी, अख़फ़ा जा, पर ही लताइफ़ खुलनि ई कोन था। त हज़रत पूरो तवज्जो हुन में करे पटके मां वठी उछलाईंसि पटको, हिकिड़ी जो थप्पड़ हईंसि
तो ही ओडी माली उठो कावड़ जी फूक जी रुमाल कानी वठी ॿाहिरि भागो वुज़ू खाने जी बुजुर्ग सियान थप्पड़ पियो हाणे बुजुर्ग ईअं जो चई त उतां कावड़ जी पटको खणी हलियो वियो हज़रत थोड़ी देर खां पोइ पुछा के काॾे वियो चई साईं वियो हलियो चई अड़े अस्तग़फिरुल्लाह असां जो साईं छो चई दरवेश सफ़ा मां थप्पड़ हिन खे थोरी आई मां त लतीफ़न खे खोलण लाइ तवज्जो जी थप्पड़ आई रुगो थोड़ो बर्दाश्त करे हा त हिन जा 40 सालनि खां जेके लतीफ़ा न खुलिया हींअर खुली वञनि सा बुजुर्ग जी थप्पड़ में उहा करामत आहे जेका ज़िक्र जी तस्वीर में बि कान्हे का तॾहिं त चवंदा आहिनि सोहबत साले यक ज़माना सोहबत बा औलिया बहितर अज़ सद साल ताअत बेरिया तवज्जो अल्लाह जे महबूब आका इनामदार शफीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत दसी साहबे किराम जी जमात तैयार कई आल पे जो शान तमाम अजीम साहबन जो शान तमाम अजीब ऐं तमाम अजीम तने अल्लाह जो कुरान फेज़े तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान सिपारो नंबर 11 सूरत जो नालो तौबा आयत नंबर 100 अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्साबिकून अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहु बेहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नात तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम जो सुभान अल्लाह साबिक़े अव्वल नबी पाक जा साहबी हिजरत करण वारा नबी पाक जा साहबी नुसरत करण वारा नबी पाक जा साहबी ऐं ताबेदारी करण वारा नबी पाक जा साहबी बल्कि अल्लाह पंहिंजी रज़ा जा सर्टिफिकेट दुनिया में ॾिना रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो या अल्लाह खां राज़ी थी विया अल्लाह जो वाइदो आहे वअअद्द लहुम जन्नात तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम वअअद्द लहुम वाइदुआ इन्हनि सां जन्नात तजरी तहतहल अन्हार जन्नत में एड़न बागन जो जिन बागन जे हेठां खीर ऐं माखी जो नहरूं वही रहियूं हूंदियूं मोहतरम दोस्तों रसूलुल्लाह जी महफिल हुई साहबे किराम अल बैत वेठा पूरे तवज्जो सां गाल ॿुधजा बड़ी कीमती आहे छो जो माशाअल्लाह जमायत में भली आहे इको साउंड में भला आहिनि माशाअल्लाह स्टेज ते क़यादत भली आहे ऐं महफिल कुरान कुरान तो सारी कायनात खां भलो किताब आहे तवज्जो बनो सलीम जे कबीले जो एकड़ो पोड़ो आयो अल्लाह जे रसूल पुछा के केर बनो सलीम जे उन पोड़े जवाब में चयो अल्लाह जा रसूल मां उन कबीले जो आया जे कबीले वारन तव्हांजा 70 साहबी शहीद करे छॾिया कुरान जा हाफ़िज़ शहीद करे छॾिया
कने पंहिंजी ज़ुबान सां तव्हां बददुआ के कोन ॾिनी हुई, उन दफ़े तव्हां फरते जोश में हो, तव्हां उन कौम के बददुआ ॾिनी, सब जा सब हलाक ऐं तबाह थी विया। अल्लाह जा महबूब मां उन क़त्लो गारत में कोन हुअमि, मां त बहानो करे पासे ते थी वियोसि, पर अॼु मुंहिंजी दिलि चाहियो तव्हांजी दिलि ॾुखायल हूंदी तव्हां खां माफ़ी वठां। अल्लाह जा महबूब को माफ़ी जो रस्तो आहे या न? तॾहिं अल्लाह जे महबूब फरमायो, ओ बनी सलेम जा पोड़ा, अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान आणींदे कलमो भरे मुसलमान थींदे ऐं रसूलुल्लाह ते ईमान आणींदे क़यामत जे ॾींहं ते ईमान आणींदे त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजी 100 सालनि जा गुनाह जेकॾहिं हूंदा त बि बख़्शे माफ़ करे छॾींदई। तवज्जो, अल्लाह जे महबूब उनखे कलमो पढ़ायो, कलमो भरे मुसलमान थी वियो। कलमो पढ़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जॾहिं उन पंहिंजी ज़ुबान सां कलमो मुबारक पढ़ियो तॾहिं नबी पाक फरमायो, पोड़ा मुबारक हुजई तुंहिंजी दोज़ख जन्नत में तब्दील थी वई। हाण ॿुधाए, हाण मूंखे ॿुधाए, पोइ हिते को मालो दौलत को छॾे आयो आहियां या न? चई या रसूल अल्लाह, न, मां ग़रीब मिस्कीन मुफ़लिस माण्हू आहियां। मूं वटि हिकिड़ी चादर हुई फाटल, साहब एतिरी फाटी पई, रस्ते में छॾे ॾिनमि, हाणे ॿी का मिल्कियत कान्हे। त अल्लाह जे रसूल फरमायो, को मसलो कोन्हे। त शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह अन्हु कचहरी मां उथियो, पंहिंजे मथे तां पटको लाहे उन पोड़े जे मथे ते रखी चवण लॻो, अल्लाह जा रसूल गिफ्ट ॾिनी थी मांस, शल क़बूल पवे। त वरी हुन में जे गिफ्टूं पिया ॾियनि न, ही छा आहे? ये क़ुरान जी क़ीमत कोन्हे, गिफ्ट आहे। त वरी हिकिड़ो ॿियो थियो, साद इब्ने उबादा रज़ी अल्लाह अन्हु चवण लॻो, अल्लाह जा रसूल बेर मुंहिंजो उठ बीठल कबूल पवे त इहो बि मां अल्लाह जी राह में हिनखे हदीअ में ॾेई छॾियां। पटको बि मिली वियो, उठ बि मिली वियो। हाणे उहो पोड़ो चवण लॻो, कुराड़ो चवण लॻो, अल्लाह जा रसूल 3 ॾींहंनि खां मां मानी बि कोन्हे खाधी। तॾहिं अल्लाह जे रसूल तकड़ में कंध हेठि करे सोच में पइजी विया त तो त 3 ॾींहंनि खां मानी कोन्हे खाधी, हिते त हफ़्तनि खां फाको आहे। हफ़्तनि खां रसूलुल्लाह मानी कोन्हे खाधी, तोखे 3 ॾींहंनि जी बुख आहे। तॾहिं अल्लाह जे रसूल नज़र साहिबिल में फेराए फ़ैसिलो कयो, फरमाया, आइन सलमान, सलमान, ओ सलमान किथे आहे? हज़रत सलमान आयो। अल्लाह जे रसूल फरमायो, सलमान हिन पोड़े खे वठी मदीने में चक्कर लगाए ऐं आवाज़ दे, ये अल्लाह जे रसूल जो मेहमान, हाज़ा ज़ैफ़ रसूलिल्लाह, हाज़ा ज़ैफ़ रसूलिल्लाह। अल्लाह जे रसूल जो मेहमान कंहिंजे घर में अटो हुजे त मानी बचाए खाराए, पर मदीने में हज़रत सलमान आयो, पोड़े खे पाण सां गॾु वठी आयो, मदीने जे गलियुनि में चक्कर लगाइण लॻो, मदीने जे घिटनि में ऐलान करण लॻो, अल्लाह जे रसूल जो मेहमान कंहिंजे घर में मानी हुजे त खाराए। अॼु सभिनी साहिबनि जे घरनि में फाको, कंहिंजे घर में एतिरो अटो कोन हो जो मेहमान खे मानी खाराए। तॾहिं उहो हज़रत सलमान चक्कर लगाईंदो लगाईंदो ऐलान कंदो 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 शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह अन्हु जे दरवाज़े ते पहुतो, अम्मा फातिमा ज़हरा जे दरवाज़े ते पहुतो। हज़रत सलमान उते ऐलान कयो, दिल इहो हज़रत सलमान जी दिल मां इहो ख्याल आयो, किथां मानी न मिली त हितां ज़रूर मिलंदी, सखिन जो दरवाज़ो। लेकिन हज़रत अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा पंहिंजे बचड़नि खे निंद में ऐं बुख ते सुम्हारे छॾियो। घर में अटो कोन हो जो अम्मा फातिमा रसूलुल्लाह जे मेहमान के मानी खाराए। तॾहिं हज़रत सलमान 3 दफ़ा ऐलान कयो, हाज़ा ज़ैफ़ रसूलिल्लाह, हाज़ा
ज़ैफ़ रसूलिल्लाह, हाज़ा ज़ैफ़ रसूलिल्लाह। अल्लाह जे रसूल जा मेहमान आए, कौन मेहमान के मानी खाराइण वारो तेरे अम्मा फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा। घर में तो कुछ कौन पंहिंजे मथे मुबारक ता पोती लाथई, उन चादर मुबारक के हथन में रखी पंहिंजे दर मां ॿार ॾींदो फरमाए सलमान ही मुंहिंजी पोती खणी वञ, शमून यहूदी जो दुकान ते खणी वञ ऐं उनखे चओ ही ख़रीद कर, इन मां जेको अटो थे वो ॾे त मां मानी मुहम्मद जे मेहमान के पचाए खाराया। अम्मा फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे मथे मुबारक जी पोती, जिन्हें बाजार में शमून दुकान यहूदी जे दुकान ते पोती, यहूदी जे हथन में अम्मा फातिमा जी चादर जो आई, सलमान रज़ी अल्लाह अन्हु खे चवण लॻो सलमान जेका असली ॻाल्हि हुजे ॿुधाए, इए मां खरीद कौन कंदुस, पेरी मुखे हकीकत का आगाह कर। कावड़ में हजरत सलमान फरमा तुझो हकीकत सा केड़ो वास्तो, ही चादर खरीद कर, जेके पैसा थे उन मां अटो दे, उन जो कहीं भी सूरत में न थींदो। तने हजरत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु उनके जने हकीकत का आगाह कयो, तने उन सलमान जे सामो हजरत सलमान रज़ी अल्लाह अन्हु जे सामो हजरत असांजा मेहमान पहुची विया आहिनि इंशाअल्लाह। मां पंहिंजी ॻाल्हि भला पूरी कयां। जज़ाकल्लाह। सामईन मोहतरम पूरा तवज्जो। शमऊन यहूदी हजरत सलमान के चयो असुल हकीकत ॿुधाए, तो हजरत सलमान चयो असुल हकीकत सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो? चई न मूंखे ॿुधाइणो पवंदई, छो जो हिन चादर में निहारियां थो त ही चादर मूंखे मजबूर थी करे त मुहम्मद अरबी ते कलमू पढ़ी मुसलमान थियां। खबर न आहे त चादर में छा हो। हजरत सलमान रज़ी अल्लाह अन्हु उनखे हकीकत ॿुधाई। बनो सलीम जे कबीले जो हिकिड़ो पोड़ो आयो, उन जी अहिड़ी तरह कलमू पढ़ियो, बुख ते हो, मूं मदीने में चक्कर लॻाया, हजरत अली जे दर ते पहुतासूं। शमऊन ओडी मले चयो त तौरात ऐं इंजील में मां पढ़ियो हो जेको आखिरी ज़मा पैगंबर ईंदो उहो पाण बि सखी हूंदो, उन जो घराणो बि सखी हूंदो। इन जे करे मां मुहम्मद ते कलमू पढ़ी मुहम्मद जी रिसालत जो इकरार थो करियां। उन खां पोइ मुसलमान थियो ऐं पोइ चई हिन चादर खे मां किथां ख़रीद कयां, मां चादर के किथां खरीद कयां। हिन चादर के त पूरो ज़मानो गॾिजी खरीद करे तब खरीद नथो करे सघे। जन्नत जूं हूरूं अम्मा फातिमा जी चादर जो मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। इन करे चादर अम्मा के वापस दे ऐं पैगाम ॾेस त शमऊन मुसलमान थी चुको आहे। अॼु खां पोइ शमऊन जो दुकान भी तुंहिंजे अब्बे लाइ हाज़िर आहे ऐं शमऊन जी जान भी तुंहिंजे मुहम्मद जे दीन ते कुर्बान आहे। जो इंशाअल्लाह अहल बैत सां मोहब्बत कबी, अहल बैत सां प्यार कबो, अहल बैत जी ताबेदारी कबी। पर अहल बैत जीअं सहाबिन सां प्यार कयो तीअं असां सहाबिन सां भी प्यार कंदासूं। जीअं असांजी ज़ुबान अली अली करे तीअं असांजी ज़ुबान उमर उमर भी करे। जी
जीअं असांजी ज़ुबान हुसैन हुसैन करे तीअं असांजी ज़ुबान उस्मान उस्मान भी करे। जीअं असांजी ज़ुबान हसन हसन कंदी आहे तीअं असांजी ज़ुबान अबू बकर कंदी आहे। असां अहल बैत जी जुत्तीअ जा नौकर आहियूं त सहाबा जे क़दमनि जा भी गुलाम आहियूं। जमीयत उलमा इस्लाम हिन धरती ते उहो सहाबा किराम वारो निज़ाम दुनिया जी धरती ते नाफ़िज़ करण थी चाहे। हज़रत हुसैन सफ़र कयो तो ज़ालिम जे हथ ते वोट कोने करणो। बैयत माना वोट, उन ज़माने जी बैयत सलातीन जे इंतिखाब लाइ बैयत कई वेंदी हुई। हाणे सलातीन जे इंतिखाब जे लाइ वोट कयो वेंदो आहे। हज़रत हुसैन पंहिंजी जान ॾिनी पर ज़ालिम जे हथ ते बैयत न कई। इंशाअल्लाह हुसैनी रस्तो जेको अपनाईंदो वो इलेक्शन वारे ॾींहनि में हुसैनी थी बहादुरी जो ऐलान करे वोट आलिमन खे ॾेई क़ुरान जो निज़ाम नाफ़िज़ कराईंदो। ॾींदो न आलिमन खे वोट इंशाअल्लाह। हिन धरती तां कादियानिन खे भॼाइणो आहे, यहूदिन जे कारे कानून खे टोड़णो आहे। हिन धरती ते क़ुरान जो निज़ाम नाफ़िज़ करणो आहे। ऐं धरती ते सिंध जी धरती जीअं बाबुल इस्लाम हुई, वरी ॿीहर बाबुल इस्लाम बनाइण जे लाइ असांजा शेर कायद सिंध अल्लामा राशिद खालिद मामूद सुमरो साहिब दामत बरकातुल आली हफ़िज़हुल्लाह ताला शींहं जी ललकार करे मैदान ते निकता। इंशाअल्लाह हर कदम ते भरपूर उन्हनि जो साथ ॾिबो। जे डॉक्टर साहब शहीद जी निशानी स्टेज ते वेठी आहे, तव्हां जे साम्हूं ये निशानी आहे। इंशाअल्लाह इन्हनि जे हथनि ते बैयत करे हिन धरती ते क़ुरान जो निज़ाम नाफ़िज़ कराइबो इंशाअल्लाह। चओ इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾिबो, हर कदम ते जमीयत जो ऐलान कबो। मुझे को चयो अल्लाह कबूल मंजूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।